अस्सलाम अलैकुम वरहमतुल्लाह वबरकातुहू। असीं सूरत रहमान पिया पढ़ूं। पहिरियों आयतूं पढ़ियूंसूं, दुनिया जूं नेमतुनि जी ॻाल्हि थी। उन खां पोइ जहन्नम ॾांहुं रस्तो जेको वियो थिए उन खे ॾिठोसीं किॾांहुं पियो वञे। उछलियोसीं जहन्नम मंझि माण्हुनि खे जेके जहन्नमी हुआ। पोइ जन्नतियुनि वमिन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही जन्नतान ताईं पहुतासूं त जेके अलाह ताला खां ॾिना बीहण खां, अलाह ताला जे आॾो बीहण खां, मक़ाम रब्बिही वमिन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही जन्नतान, उन लाइ ॿ जन्नतूं। उन ॿिनि जन्नतुनि जो ज़िक्र थियो। उन खां पोइ हाणे वमिन दूनिहिमा जन्नतान, उन्हनि ॿिनि जन्नतुनि खां अलावा, हुन खां सवाइ ॿियूं ॿ जन्नतूं आहिनि उन्हनि जे लाइ, त उन्हनि जो ज़िक्र थो हाणे अचे इंशा अल्लाह आमीन। सो ॾिसूं था औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, वमिन दूनिहिमा जन्नतान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। उन्हनि ॿिनि जन्नतुनि खां सवाइ ॿियूं ॿ जन्नतूं आहिनि। उहो पहिरियूं ॿ जन्नतूं जेके ऐं कहिड़ियुनि कहिड़ियुनि नियामतुनि जो, तव्हांजे रब जे नियामतुनि जो तव्हीं ॿई जिन ऐं इंस इनकार कंदव। फबिअय्यि आलाइ नियामतुनि जो, रब्बिकुमा तव्हांजे ॿिन्ही जे, यानी इंसाननि जे जिन्हनि जे रब जो, तुकज़्ज़िबान ॿई धुरियूं इनकार कंदव। मुदहामतान ॿई सावा छच हूंदा, मतिलबु त बाग़ जेके हुते जन्नतूं जेके सायूं हूंदियूं, चहच हूंदियूं। फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान, फ़ीहिमा ऐनान, उन्हनि में ॿ चश्मा हूंदा, ऐनान ॿ चश्मा हूंदा, नद्दाख़तान ॿई फुआरा वेठा कनि, चश्मनि मां फुआरा पिया निकिरंदा। अॻ में हुयो त ॿई फ़ीहिमा मिन कुल्ल छा अॻ में हुयो ज़वाता अफ़नान, तव्हांजो ज़वाता अफ़नान हुआ, ॿई घणनि टारियुनि वारा बाग़नि जूं टारियूं हुयूं। ऐं फरमाईं त पंहिंजो फ़ीहिमा ऐनान तजरियान, ऐन चश्मा हुआ ॿ जेके वहंदड़। हाणे फरमाए थो त पंहिंजो फ़ीहिमा ऐनान नद्दाख़तान, फुआरा नद्दाख़तान, फुआरा हलंदड़। हाणे फरमाए थो फ़ीहिमा फ़ाकिहतुन व नख़लुन व रुम्मान, उन मंझि फ़ाकिहतुन मेवा आहिनि, पाण कहिड़े क़िस्म मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा, ऐं ख़ुसूसन व नख़लुन खजियूं हूंदियूं, यानी कथल ऐं छा चइजे उहा उन जूं, व रुम्मान ऐं ॾाढ़ूं हूंदा, ॾाढ़नि जा वण, ख़ासि तरह सां उन्हनि ॿिनि जो ज़िक्र कयो वियो। हिन खां अॻु में फरमाई फ़ीहिमा मिन कुल्ल फ़ाकिहतिन ज़ौजान, ॿिनि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ज़ौजान, ॿिनि जिन्सुनि जा, या नेगेटिव पॉज़िटिव चइजे, या ॿिनि क़िस्मनि जा, या ॿ क़िस्म हूंदा उन्हनि जा, ॿ जिन्सूं हूंदियूं। फ़ीहिमा मिन कुल्ल फ़ाकिहतिन ज़ौजान, हाणे फरमाई त फ़ीहिमा फ़ाकिहतुन व नख़लुन व रुम्मान। हाणे फरमाए थो फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान, फ़ीहिन्न ख़ैरातुन हिसान, उन्हनि में हूंदियूं भलारियूं, ख़ैरात सुठियूं, यानी सगोरियूं सां ई लिखियो आहे, हिसान सुहिणियूं, हसन हसीन हुस्न वारियूं।
فبأي آلاء ربكما تكذبان حور مقصورات في الخيام नालो वरितईं हूरूं हूंदियूं उहे हूरनि वांगुरु हूर हूंदो हवर मझां फिरंदड़ हूर मक़सूरातुनि फिल ख़ियाम मक़सूरातुनि परदे वारियूं कसर वारियूं फिल ख़ियामनि में तंबुनि में हूंदियूं अॻ में फरमाइत फी हिन क़ासिरात तर्फ़ इन मंझि जन्नतुनि में क़ासिरात हेठि अखियुनि कंध हेठि करण वारियूं हूंदियूं फी हिन क़ासिरात तर्फ़ लम यतमिसहुन्न इंसन क़बलहुम वला जान उन्हनि खे कंहिं न छुतो हूंदो न छुओ हूंदो न को इंसान न को जिन हाणे त फरमाए त फी हिन ख़ैरातुन निसान فبأي آلاء ربكما تكذبان حور مقصورات في الخيام فبأي آلاء ربكما تكذبان फरमाए थो लम यतमिसहुन्न इंसन क़बलहुम वला जान हाणे साॻी आयत साॻे नमूने जी त जंहिं न हथु लाथो तन खे कंहिं माण्हू उन खां अॻु में न की कंहिं जिन فبأي آلاء ربكما تكذبان हाणे ॿिनि लेवल्स जूं यानी मुख़्तलिफ़ क़िस्म जूं जन्नतूं आहिनि जिन जा नाला अलाह ताला ॿियनि हंधनि ॾिना आहिनि त जन्नतुल मावा आहे जन्नतुल फिरदौस आहे जन्नत अदन आहे जन्नत फलाणी आहे फलाणी उहे नाला ॾिसंदासीं कहिड़ा कहिड़ा आहिनि कंहिं वक़्तु मतिलबु त घणनि क़िस्मनि जूं जन्नतूं आहिनि पर हिते पहिरीं ॿ पोइ ॿ पहिरीं पोइ ॿ त पहिरियूं ॿ जेके आहिनि से जन्नत आला जन्नत फलाणो उहे बि आहिनि त हाणे उहे ॿिनि क़िस्मनि जूं वरी ई ॿिनि क़िस्मनि जूं चारि जन्नतूं मुत्तक़ीन फरमाए त लम यतमिसहुन्न इंसन क़बलहुम वला जान फबअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान मुत्तक़ीन अला रफ़रफ़िन ख़ुदरिन व अबक़रीन निसान हाणे माण्हू जिते जेके हूंदासीं तकियो ॾेई यानी टेक ॾियो पंहिंजो ॾींदड़ मुत्तक़ीन अला रफ़रफ़िन विछाड़नि ते विहाड़ा सां विहाड़ो असीं चवंदा आहियूं जेको सेरांदी खां लिबो आहे पर विछाड़ मां हेठि जेका पथराणी थी विछाइजे रफ़रफ़िन ख़ुदरिन उहा हूंदी सायूं उहा अबक़रीन निसान हेठि के साईं पथराणी चयो मथीं जेका सवड़ थी चइजे उहो मतिलबु अहिड़े क़िस्म जा उते हूंदा पर रफ़रफ़िन ख़ुदरिन उहा अबक़रीन हिसान उहे बि सुहिणा जेके मतिलबु ॿई पथराणियूं ऐं सवड़ियूं अहिड़े क़िस्म जूं जेके हूंदियूं हुते बि अहिड़ियूं भलियूं हूंदियूं हाणे हिते पहिरीं जेको फरमाईं त पंहिंजो उते बहरहाल पहिरियुनि जन्नतुनि मंझि बि अहिड़ी क़िस्म जूं टेक ॾेई वेहण वारियूं शयूं हूंदियूं हिते बि ॿिन्ही मंझि मुख़्तलिफ़ क़िस्म मुत्तक़ीन अला रफ़रफ़िन ख़ुदरिन व अबक़रीन निसान फबअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान कहिड़ियुनि नेमतुनि जो तव्हां खे इनकार कंदव ॿई धुरियूं हाणे फरमायो त तबारक अस्मु रब्बिक ज़िल जलाल वल इकराम बरकत वारो नालो आहे अलाह ताला जो जेको वॾाई वारो जलाल वारो आहे जल शानहू जलाल वारो आहे इकराम वारो आहे इज़त ॾियण वारो आहे इकरम करण वारो आहे करमना बनी आदम करीम आहे करम जा इन मज़ा सभई लफ़्ज़ निकिता आहिनि इन करे अलाह ताला जा नाला जेके हिन सूरत में आया पहिरीं रहमान आयो पोइ रब्बुकुमा अलाह इकठी दफ़ा आयो रब्बुकुमा ऐं रब्बुहू वलिमन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही जन्नतान उहो आयो हाणे हिते आहे रब्बिक उहो त रब्बुकुमा ऐं रब्बिक तुंहिंजो रज रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रब हिते रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मुख़ातिब अलाह सुब्हानहू तआला आहे ऐं पंहिंजी सॼी सूरत मंझि ज़िल जलाल वल इकराम रुॻो हिन सूरत में आहे ॿिए किथे कोन्हे क़ुर शरीफ़ में
तंहिं करे ज़ुल जलाल पहिरीं जेको आयो आख़िर में ज़िल जलाल, पहिरियों वाव सां आख़िरी ये सां, ज़िल जलाल वल इकराम, हीअ ॿई सुहिणा नाला अलाह सुब्हानो ताला जा इन सूरत मंझि। ऐं पंहिंजो हीअ सूरत अहिड़े नमूने सां 78 आयतूं जेके आहिनि से सॼी सूरत मंझि आहिनि। ऐं सूरत हिते ॼण ख़तमु थी थिए, पाण ॾिठोसीं त अलाह ताला पहिरीं नेमतूं जेके आहिनि दुनिया जूं उन्हनि जो ज़िक्र फ़रमायो ऐं उन्हनि जो 8 दफ़ा फ़बे अई आला रबिकुमा तुकज़िबान उन मंझि आयो त कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि जो, ऐं उन मंझि आयो त हीअ दुनिया जूं सभु नेमतूं जेके आहिनि से फ़ानी आहिनि, सिर्फ़ु अलाह सुब्हानो ताला जो वजह रबिक ज़ुल जलाल वल इकराम बाक़ी रहंदो। ऐं उन खां पोइ सॼी हिन दुनिया में आख़िरत में सभु जेके आसमान ज़मीन वारा आहिनि से यसालो मन फिस समावाति वल अर्द कुल यौमिन हुअ फी शन अची वियो विच में, त सभु यानी काइनात कुल यौमिन हुअ फी शन माना बख़्शे थो वेठो, मग़फ़रत करे पियो, सभई कम करे पियो, काइनात वसी थींदी थी वञे, उनखे काइनात खे वेठो ठाहे ऐं जेकी बि वणे सो करे, त मतिलबु त हुन में मसरूफ़ आहे। ईअं कोन त हाणे हिकिड़े ख़लक़िया ईअं पोइ हाणे माठरी कयो चुप कयो वेठो आहे ऐं कंहिंखे ॾिसे कोन थो। असां सभिनी ते नज़र आयसि, इंसान ते, जिननि ते, पखी ते, पखण ते, वण ते, टिण ते, जेको पतो किरे थो उहो बि अलाह ताला ॾिसे थो त इहो वण मञा पतो फलाणो नंबर फलाणो पतो जेको आहे उहो बि किरियो आहे, हीअ फलाणा हेतिरा किरिया आहिनि, हीअ थियो आहे, हू थियो आहे, सभु इहा ॻाल्हि अलाह ताला जे नज़र में आहे, साम्हूं आहे। हीअं कोन त अलाह ताला ॾिसे नथो, सभु कुझु ॾिसे वेठो। इहा सॼी सूरत थी ऐं तमामु सुहिणी सूरत। हाणे हिन खां पोइ जेका सूरत ईंदी वाक़िया, पंहिंजो असांजा आलिम चवनि था, ऐं पंहिंजो मूं ॿुधो पंहिंजे डॉक्टर इसरार साहिब जे वाता ऐं ॿियनि जे, त पंहिंजो हीअ आइन मिनी मिरर इमेज जंहिंखे चइजे, यानी बरअक्स आहे, यानी सूरत रहमान मंझि अलाह ताला पहिरीं नेमतुनि जो ज़िक्र कयो दुनिया जे, पोइ दोज़ख जूं ॻाल्हियूं कयूं, पोइ जन्नतुनि जो, पोइ वरी ॿियनि जन्नतुनि जो। त हिते सूरत में हिन वाक़िया मंझि पहिरीं जन्नतुनि जी ॻाल्हि ऐं पंहिंजो पोइ ॿी जन्नत जी ॻाल्हि, उन खां पोइ पंहिंजे दोज़ख जी ॻाल्हि, उन खां पोइ पंहिंजो दुनियादारी जूं जेके मिसाल आहिनि उन्हनि जा हीअं कयोसीं हीअं कयोसीं, कल्ह कयोसीं माण्हू पैदा कयोसीं, अनाज पैदा कयोसीं, पाणी ॾिनोसीं, बाहि ॾिनीसीं, इहे मिसाल दुनिया जा दुनियादारी जा उहे मिसाल हिते ॾेई, उन खां पोइ वरी जेके 3 क़िस्मनि जा आहिनि साबिक़ून ऐं पंहिंजो असाबुल यमीन ऐं असाबुल शिमाल, उन्हनि जो वरी ज़िक्र त उन्हनि ते कहिड़ियूं नेमतूं आहिनि या कहिड़ो अज़ाब आहे उहो ॼण अहिड़े नमूने सां थींदो। मिरर इमेज इन सेंस में त हिक ॿिए जे इहे आहिनि। त हाणे हिते हीअ सूरत ख़तमु थी, पोइ इनशा अलाह पढ़ंदासूं ऐं हिन विच में पाण ज़िक्र कंदासूं जन्नतुनि जो कंहिं वक़्तु, त केतिरियूं जन्नतूं आहिनि, कहिड़े क़िस्म जूं आहिनि, उन में छा थींदो, कीअं तयारु थी थियो, कीअं उन में जन्नत में मोकिलियो वेंदो, इजाज़त ॾिनी वेंदी, या ठाहियूं वयूं फलाण, ऐं पंहिंजो कहिड़े क़िस्म जूं आहिनि ऐं उन में छा छा हूंदो, पोइ इहे ॻाल्हियूं असां कंदासूं इनशा अलाह आमीन। हाणे हिते असीं वक़फ़ो करियूं था। अल्लाहुम्मा अग़फ़िर लना वरहमना वरज़ुक़ना वहफ़ज़ना वहदना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमत अलैहिम ग़ैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन आमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु व रब्बुल अर्शिल अज़ीम।